अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ का गडामा या संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। नून लीग की अवामी राब्ता मुहिम रैली। नून लीग अगवाणनि मथां 4 धार केस दाख़िल। केसनि में मरियम नवाज़ समेत 200 खां वधीक कारकुन नामज़द। केस में इको साउंड सिस्टम फ़राहम कंदड़ अब्दुल रहमान खे बि नामज़द कयो वियो। पाक चीन सरहद आरज़ी तौर खोलण जो फ़ैसिलो। सरहद 15 खां 25 डिसंबर ताईं खोली वेंदी। परॾेही वज़ारत सरहद खोलण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पीटीआई अगवान फवाद चौधरी चयो आहे त अवामी मफ़ाद में एहतजाजी सियासत मुलतवी थियणु घुरिजे। मुख़ालिफ़ धुर ॻाल्हियुनि जो माहौल पैदा करे हुकूमती नज़र सां ॾिठियूं वींदड़ शख़्सियतूं अॻिते अचनि। छिकताण घटाइणु मुल्क लाइ ज़रूरी आहे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 50 मरीज़ फौतनि जो अंग वधी 8653 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 3047 नवां केस ज़ाहिर। 2538 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी। दुनिया में कोरोना वायरस विघे हिन वक़्त ताईं 15,84,000 खां वधीक मरीज़ फौत थी विया। वायरस सबबि मुतासिरनि जो अंग 7 करोड़ खां वधी वियो। अमेरिका में कोरोना सबबि वधीक 1713 ॼणा फौत। इटली में 887, मैक्सिको में 781, बर्तानिया में 5016, भारत में 477 ऐं फ्रांस में 292 माण्हू फौत थी विया। समूरी दुनिया में 4 करोड़ 90 लख खां वधीक मुतासिर वायरस खे शिकस्त ॾेई आलमी सतह ते गुमराह कंदड़ कूड़ियुनि ख़बरुनि जो भारतीय नेटवर्क वाइको थी वियो। श्रीविस्तु ग्रुप ऐं इंडियन कोर्निकुलर गॾियल क़ौमुनि ऐं यूरोपीय यूनियन खे बि 15 सालनि ताईं धोखो ॾिनो। यूरोपीय यूनियन में फेक न्यूज़ ख़िलाफ़ कमु कंदड़ तहक़ीक़ाती इदारे राज़ तां पर्दो हटाए छॾियो। यूरोपीय यूनियन जे डिसइंफो लैब जी रिपोर्ट मूजिबि नेटवर्क खे केतिरा ई भेरा पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु कयो वियो। 550 खां वधीक न्यूज़ वेबसाइट्स, केतिरियूं ई शकी एनजीओज़, गैर फ़ाल इदारनि ऐं थिंक ट्रेल्स जो श्रीविस्तु ग्रुप सां सिधी रीति तालुक़ु हो। भारत पाकिस्तान मुख़ालिफ़ आर्टिकल्स ऐं ख़बरुनि खे मीडिया में शाया करायो। पीपी अगवान एजाज शाह शिराज़ी जे पोरनि सां ठटे में उज़रख़्वाही जो सिलसिलो जारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, शबीर बजाराणी शिराज़ी हाउस पहुची एजाज शाह शिराज़ी जे पोरनि सां उज़रख़्वाही कई। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी, सूबाई वज़ीर सईद गनी, गौस बख्श महर, अली गौहर महर ऐं ॿिया पिणु उज़रख़्वाही लाइ शिराज़ी हाउस पहुता। शिकारपुर में रुस्तम रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में स्पेशल पुलिस ब्रांच जो अहलकार अब्दुल हमीद सदराणी फौत थी वियो। लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई थी वञे। टंडोलायर भरसागुड अब्दुल्ला नाहियूं में पाणी जे वारे ते वियल नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ। इस्लामाबाद पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची मक़तूल नियाज़ अली नाहियूं जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। कोयटे आर्चर रोड ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 12 वरियनि जो नीगर उमैद अली अचकज़ई मारिजी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी। क़ाज़ी अमन ऐं भरपासे में कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ स्मार्ट लॉकडाउन नोटिफिकेशन जारी। रेडियो बाज़ार, आफ्ताब उनड़ मार्केट, मस्जिद गली, लोहारी गली समेत ॿियूं मार्केटूं बंदि। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति खां पोइ थधि में वाधि थी वई। कंदकोट, शिकारपुर, लाड़काणे, शहदादपुर, गढ़ी असनठुल, बख्शापुर ऐं दादू ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल राति खां वक़्फ़े सां बरसाति खां पोइ बिजली गायब।